लख सलवात पढ़ायो, लख दुरूद शरीफ पढ़ायो, तव्हांजी ज़िंदगी, तव्हांजो घर, तव्हांजो इएं सम्झो जन्नत जो बाग बणिजी वेंदो। ज़हनी क़ल्बी सुकून थी वेंदो। उहे माण्हू बि मां ॾिठा आहिनि जेके सलवात शरीफ में शुरू में हुया, वरी हटी विया तो ॾाढी माना हुन में अची विया खसारे में, तकलीफ़ुनि में। जंहिं नबी साईं जे ज़िक्र खे छॾियो उनजो छा बचियुसि, कुझु बि न बचियो उनजो। त असां सॼे पाकिस्तान में, सॼी दुनिया में, हर दुआ में मां इहो चवां थो त अल्लाह साईं तोखे इमाम हुसैन जी नंढड़ी मासूम न्याणी अम्मा बीबी सकीना जो वास्तो थी आका जी उम्मत खे तफ़ुरक़े बाज़ी खां बचा। उन्हनि ज़ालिमनि खे ख़तमु कर जेके तफ़ुरक़ो फैलाइनि था, जेके आका जी उम्मत खे विड़ाइनि था, चंदे पिनण ख़ातिर नफ़रतूं फैलाइनि था। पर मुंहिंजो तसव्वुफ़ सां वास्तो आहे, अमन जो पैगाम ॾियूं था, तफ़ुरक़ा न विझो। ऐं घर घर में हर मोमेंट पंहिंजे घर में लख सलाह शरीफ़ पढ़ाए अल्लाह साईं मासूम बीबी सकीना जे सदके आका जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचाए ऐं हर मोमिन खे इहा सआदत ॾियो पंहिंजे घर में लख सलवा शरीफ़ पढ़ाए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू।